गोभी ले लो, कद्दू ले लो बाबा, ताज़ा ताज़ा भटाटा ले लो। गिराक ई कुंदा अचनि, सूंज लगी पई आहे, महांगाई असल मुल्क जो मथो कढी छॾियो। हे अचे पियो अचे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाप पीछे जोड़े चाक चको बोले बारे में चौड़ो करो ढोरा को राज गोड़ जो करा। शुक्र हाल मामा केड़ा वियो दसलू मामा वियो शहर थोड़ो सब्जी वब्जी खुटी रही सो खणी ईंदो। और मूंखे बाबा मोकिलियो सब्जी थी खपे। हाँ जी हाँ हुकुम खपे। घणी सब्जी खपे? सब्जी किलो टमाटा, हाँ किलो बटाटा, किलो भिंडी, किलो तूरी, किलो सब किलो हा त मेहमान पे अचन ना। अच्छा पो पैसा बाबा जी पगार ते मोकिले ॾींदो। यार गुजरे पगार ते बाबा मूंखे पैसा कोन ॾियनि यार, उहो ईअं खातो रहो तो यार। उहा मथा ईद लगी पई एडवांस में पैसा विया पूरा थी। मामा चए था बाबा चए तो मोकिले ॾींदो तव्हांखे। यार ॻाल्हि ॿुधो, असांखे का सब्जी मुफ़्त में कोन थी मिले, असांखे बि पैसा ॾियणा था पवनि यार। असां में अव्हांखे पैसा ई ॾींदासीं, पगार ॾींदासीं, खुटवो न यार। उधर ते ॾियण लाइ बरो चढ़ियो हुजे क़ुर छा करियो हाणे मेरा सभु शइ उधर ते जो सही था विझो। हा हिकिड़ो उधार वारो बि वरी लहे हल त यार माण्हू से ये सही कोन्हे इहो सही कोन्हे। हल भला हिनखे छॾ। हा हीअ त सही आहे न। हा पैसा ॾियण महिल बि इहे सही कंदा वञूं। हा बसि हा हाणे गोभी सही यार। मेहमान घोड़ा फसी वियासीं। हिकिड़ो उधार वारा ॿियो वरी अब 10 किलो हा ना पूरी कोन्हे। हल वाधी भले तोखे हुजे छा यादि कंदे। हा ठीक आहे ऐं ॿियो बटाटा किलो। ठीक आहे पहिरीं पैसनि जी पाण तो न यार। थियो न। हा सही आहे मूंखे लॻे थो हमारे कांटे में थोरो झड़ पाए। या थैली नंढी आहे, पासे में थैली वॾी पई आहे। खैर मसालो कोन्हे तो कम हली वेंदो। पाण चाचा खे मुंहिंजा सलाम ॾिजां। वालेकुम। ऐं चइजां थो जेको न सामान जा पैसा बि ॾी थोरो ख़्याल सां। ठीकु आहे महिरबानी है कुर्बड़ो है घोड़ा ये आए कोदा सब्जी वठण वारो आयो जी बिस्मिल्लाह। दादा सब्जी ॾिजो यार ॻाल्हि ॿुध, सब्जी आऊं ॾींदुसि पर यार उधार वारी ॻाल्हि कोन्हे यार। दादा असां उधार ते वठूं ई कोन था, कैश ते वठूं था। है पोइ तो जड़ा गिराक जीए चन बिस्मिल्लाह चन हुकुम कर। 10 रुपया टमाटा दे। हैं 10 रुपया टमाटा। 10 रुपया टमाटा? हाँ अरे 80 रुपया किलो आहे। 10 रुपया टमाटा छा मिलंदा? कैश ते वठूं था ना बाबा। अरे ठीक है यार कैश दे वरी बाण। ठीक है 10 रुपया टमाटा। हाँ टमाटा 10 रुपया जाने यही सुठा लगे सुठा ही छा 10 रुपया जा छा मिलंदो ने ॿियो? 10 रुपया बसर। 10 रुपया बसर? हाँ अच्छा ही 10 रुपया बसर ॿियो? 10 रुपया आलू सब 10 रुपया? वो अच्छा कैश ते वठूंगा ना मेरी यहाँ कैश में मुझे दीजिए भाई 10 रुपया। मिर्च दाना लगा ग्रेवी में। मिर्च दाना ग्रेवी में? हाँ तो मुझे ग्रेवी में मिलन छा? पैसन ते मिलन यार। लगा रे कैश वारा उधार वारा कोने। हाँ यार कैश वारा है यो मोचड़ो होने को सके ग्रेवी में है। हाँ लगा हाँ ये धाना भी ग्रेवी में तो खेने बदरा है लूसण गा भी दे सुठो यार। अच्छे अब पैसा करे मेरी पैसा भी नहीं आता बाबा, पैसा भी नहीं आता। 10 रुपया पूरा ना? 10 रुपया पूरा। ठीक है यार को धंधो कोने बियो हाणे शुक्र लायो यार धाना वाली ग्रेवी में। लड़े घोड़ा मामा खाला खाई बचाई दो मामा जी आयो हिसाब किताब ला पूछा थी दो। अब सुनो जी मामा दे खबर कीअं कम धंधो कीअं पियो थिए? मामा धंधो त वीआईपी लॻो पियो हा न। घटि में घटि 24-2500 रुपए जो मां धंधो कयो आहे। माशाअल्लाह वाह वाह। इन करे चवंदो आहियां त बाबा धंधो करणु ज़रूरी आहे। छो त कोई मास्ट करे वेहण सां शींहं बि बुख मरी वेंदा आहिनि, हिन करे धंधो ज़रूरी आहे। हा मामा पोइ हाणे धंधो त इलाही कयूं। हे छा 300 रुपया पिया आहिनि? छा मतिलबु बाबा? मामा मूं धंधो त 24-2500 जो कयो आहे। हाँ पर बाक़ी सब उधार वारा खणी आहे। अरे घोड़ा ये तू उधार ते छो पियो ॾींहुं? उधार ते ॾींदे त सभु उधार खणी वेंदा पाण, वो मथे ते हथ रखिया हूंदा। बाबा उधार ॾींदे कोन था न।
ए पर मामा आऊं छा करे जेको अचे बाबा चयो आहे सब्जी ॾे बाबा चयो आहे महिमान आहिनि चाचा चयो महिमान आहिनि सभु खणो हाणे के चवां सभु ॻोठ जा माण्हू मरणो आहे बाबा ॻोठ वारनि खे हरू खणी ॾेई छॾे जिन जो जेको पाण खे जंहिंसां वार सही आहे उनखे ॾे बाक़ी हिनखे चओ बाबा हथ था वधूं असांखां उधार न वठो हाणे वापारी पे ईंदो चवंदो पैसा ॾे उहे सभु पाण त उधार ते कयो आहे ये सभु माण्हू उधार ते कयो न हाणे उधार हाणे कीअं ॾींदा पोइ मामा ओधर जो माल ओधर में ई वियो न छा ॿियो अरे हाणे छा करियूं हाणे त मरी वियासीं हाणे जेकॾहिं हू मूं पाण चयो आहे वापारी खे त तूं शाम जो अचु पंहिंजा पैसा खणी वञ हाणे पोइ मामा तूं थोरी देरि हिते बीह हा मूंखे मथे में सूर पियो पए ऐं चांहि जो ढुक पी अचां गोरी कड़ी खाई पोइ वरी जल्दी अचु हा ठीकु आहे मथे सूर मोदी चे पंहिंजो आहे अरे बापा वापारी खे गोरारे हिकु तो धंधो ई कोन कयो आहे ॿियो वरी वापारी खे छा मोॾियां या हाणे ख़ैर कजे धंधा था थियनि पंहिंजनि धंधनि खां ईअं ई सुठा आहियूं कद्दू पोइ साॻी रखिया बाक़ी गोभी अधो वही लिया टमाटा बि विया महांगो में महांगो टमाटो सो पियो बटाटो बि बोरी पूरी थी वई अलाड़े मुंहिंजी ॾिसी हालत दुनिया चरियो चवे हाय ओ सुलू दुनिया चरियो चवे हाय मुंहिंजी ॾिसी हालत माली पूरो सब्जी दे अब हाजिर आसी सब्जी ॾियण उधारी चाचा उधारी ॾे अरे उधारी वरी छाजी उधारी छोरे सुल्लू सभु उधार ते मां ॾेई अचिया तोखे वरी उधार ते ॾियां वञ पिणे जो पैसा ॾे तंहिंखां पैसा पोइ ॾींदा नी चाचा कॾहिं ॾींदा ॾींदा नी ॾींदा पगार उधार ते सॼो उधार थी खपे हाय अबू ॾिसी हालत दुनिया अस्सलामुअलैकुम मामा वालेकुम अस्सलाम मामा अब खुश आहियूं हाँ, वे चांहि घुरायां ना चांहि जी का जरूरत कोने सिलू किथे आ सुल्लू हाँ। सुल्लू कम सां वियो मथे में सूर पियो सो वरी गोरी खाई चांहि पी वरी हीअं 5 मिंट में अचे थो 5 मिंट में अचे थो पर मूंखे पैसा जो सब्जी आ पैसा या हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तूं पंहिंजो ॾिस बचो ईअं तोसां कूड़ न आहे मांखे सुलो कमाई आहे 300 रुपया आहिनि हाणे ॿिया सभु उधार ते माल ॾेई छॾी आहे सुभाणे परीं हिकिड़ो 2 ॾींहं छॾे जेसीं वरी माल निकिरे पोइ अची खणी हिकिड़ो 2 ॾींहं हफ़्तो पूरो थी वियो आहे पहिरीं हिकिड़ो 2 ॾींहं वरी कीअं ॻाल्हि ॿुधाइण तोखे सही ॿुधायां तूं मिली अॼो को ॾींहुं असांखे छॾ यार पैसा आहिनि कोन सुलू खां सभु माल ईअं वई जेको सो ॾेई छॾी वठी आहे सभु ॻोठ वारा कुझु कोन बचायां पैसो कोन्हे तूं सुभाणे वाइदो आहे तोसां सुभाणे अच पंहिंजा पैसा खणी मूंखे अॼु पैसा ॾींदा तॾहिं ई अॻियां हिसाबु ॾींदुसि मूंखे बि सेठनि खे हिसाबु किताबु ॾियणो हूंदो आहे बाक़ी तव्हां हिते लायो ड्रामो वेठा हो अॼु न सुभाणे मूंखे थोरी सेठ छॾींदा जेके मूंखे सब्जी ॾियनि था तूं जज़्बाती न थी सुलू अचे थो हींअर हुन खां हिसाबु किताबु वठां कुझु पैसा ॾिसांसि वटि हुजनि ऐं कुझु आउं संगत खां उधारा वठां थो तोखे सुभाणे ताईं ॾींदुसि मामा आऊं तुंहिंजी इज़त करियां थो इहो ग़लति फ़ाइदो न वठ महिरबानी न तूं मुंहिंजी इज़त करी तूं सुभाणे तूं हलियो अचे आऊं मालिकनि सां सुभाणे जो वाइदो उन्हनि खे बि ॾियां थो मूंखे महिरबानी करे मुंहिंजा पैसा ॾियो हाज़िर ज़्यादा आऊं कोन हलंदो सामान जे आसिरे बाबा हाज़िर त मरी वियासीं अॼु जो वियासीं जान छॾाए पर सुभाणे छा थींदो ॾींदासीं बाबा ॾींदासीं पैसा बिल्कुलु वापारी वियो जान छुटी अरे सुलू तूं भॻे एतिरे जे लाइ त वापारीअ तो अचे उनखे पैसा ॾियणा इन करे तूं मूंखे चढ़े पई मामा मसलो इहो आहे वापारी मुंहिंजो लिहाज़ टके कोन थो करे चोरी बायो मुंहिंजी कुते जहिड़ी बेइज़ती करे वियो इन करे मूं चयो जे हींअर वरी बि मुंहिंजी बेइज़ती थींदी अरे मूंखे बि हेॾियूं अखियूं ॾेखारे हेॾियूं मांजी अखियूं ॿाहिरि निकिरी आयूं की आउं जेको सो इहा कंहिंखे कोन थो सुञाणा मूंखे पैसा ॾिए थो त सुभाणे कंहिं बि हालत में पैसा मूंखे ॾे न त हीअ सभु सब्ज़ी बि खणाईंदोसीं ऐं दुकान खे तालो पाईंदोसीं या तालो न ई त पुलिस जे हवाले कंदोसीं मामा पाण हीअं था करियूं हा हुन जे ताले हणण खां अॻु में पाण पंहिंजा ताला हणी था गोली था थियूं छो अरे वाह धंधा ईअं थींदा आहिनि छा अरे बाबा धंधो करिणो आहे दुनिया धंधो करे पई पर हिकिड़ी ॻाल्हि आहे वापारु करिणो आहे वापारु एतिरो कजे जेतिरो पाण इहे वस हुजे पाण वॾा सेठियूं कोन आहियूं सही ॻाल्हि उधार ॾियूं त थोरी उहो उनखे ॾियूं जेको यकदमि पाण खे पैसा ॾिए वधीक जजी उधार पर न ॾियूं ऐं आउं बि इहा ॻाल्हि कंदुसि सभिनी ॿारनि खे त असांजो ख़्यालु रखो असीं बि उधार माल जेको बि उधार ते था वठी अचूं यार हिकिड़ो वठो था त ॿियो असांखे पैसा ॾियो त असीं वापसि वापारनि खे ॾी कुझु 5 रुपया पंहिंजे लाइ रखूं
जेकर ईअं न थींदो त वापार कीअं थींदा मूंखे ॿुधाए सलू। मामा तुंहिंजी ॻाल्हि मूंखे हाणे सम्झ में आई हाँ त माना त पाण सब्जी एतिरी आणियूं जेतिरी कैश में विकिणी सघूं। विकिणी सघूं। ठलो उधार ते ॾींदा अचूं पोयां बिल चढ़ंदो अचे ईअं त ॿीड़ो धूड़ थी वेंदासीं। ईमानदारी पछाड़ी रुगो इहो कलाम सरंदो कहिड़ो? ॾिसी मुंहिंजी हालत दुनिया दुनिया